सखर में जे असेंबली ठारा पास कंदे मुतालबो कयो आहे त हुकूमत खे हंगामी हालातनि में औरतुनि जी ज़रूरतनि खे पूरी करणु घुर्जे। सखर में नारी फाउंडेशन, इंडस कंज़र्वेशन ऐं ऑक्सफैम पाकिस्तान जे सहकार सां कुदरती आफ़तनि दौरान औरतुनि जे बचाव जी सिरी हेठि ज़िलई असेंबली कोठाई। ज़िलई असेंबलीअ में ॻाल्हाईंदे इंडस कंज़र्वेशन जे प्रोजेक्ट मैनेजर कुरतुल ऐन रिज़वान ऐं जमशेद फरीद चयो त 2022 जे बरसाती बोड में सिंध अंदरि 38% खां वधीक आबादी मुतासिर थी। लखे माण्हू बेघर थिया। रिलीफ कैंपनि में 75,000 अहिड़ियूं औरतूं बि हुयूं जेके उमेद सां हुयूं ऐं उन्हनि रिलीफ कैंपनि जे गैर सेहतमंद माहौल में ॿारनि खे जनमु ॾिनो। बोड सबबि कमज़ोर तबका ख़ासि तौर औरतूं सख़्तु गुर्बत जो शिकार बणियूं आहिनि। इन करे सिंध सरकार जा लॻापियल इदारनि औरतुनि खे आफ़तनि जे ख़तरे खां फौरी आगाह लाइ जामिया इतला जो निज़ाम तरतीब ॾियनि। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़, सखर।